नवाब अली मोहम्मद वेझो ओड़ी विघे वधीक बाड़ा फौत थी विया आहिनि। फौतनि जो अंग वधी 3 थी वियो आहे। तफ़सील नवाज़ सां वधीक मालूम कंदा यूसुफ रिंद खां। यूसुफ, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल अवांखे ॿुधाईंदो नॉवल बरसाकोट लाइक राहू में उड़ी वगी 5 साल यूसुफ वलद खुदा बख्श राहू ऐं 4 साल मोहब्बत राहू वलद रहीम बख्श राहू इलाज दौरान नौफ्ता जे ॿारनि जे अस्पताल में फौत थी विया आहिनि ऐं गुज़िरियल ॾींहुं 4 साल सवेरा थी यासीन राहू फौत थी वई आहे। उड़ी जी वबा फिरजन सबब 6 ॿार दुआ गनवा समीरा ख़ालिद अली शाह इफ्तिखार उड़ी में मुब्तला थी विया आहिनि। राब्ते करण जे कोट लाइक राहू जे समाजी अॻवान गुलशन राहू ॿुधायो त उड़ी सबब 2 ॿार फौत थी विया आहिनि ऐं केतिरा ई ॿार ज़ेर इलाज आहिनि। दुआबशाह जी मदर एंड चाइल्ड ॿारनि जी अस्पताल में उड़ी में मुब्तला ॿारनि जो इलाज न पियो कयो वञे। डॉक्टर चवनि पिया त हैदराबाद या कराची खणी वञो। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर नोटिस वठनि ऐं उड़ी में मुब्तला ॿारनि जो इलाज कराइण लाइ मुतासिर ॻोठ में टीमूं मोकिलनि। जी यूसुफ, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।